अंकल यामीन खान तो मुखा ज़मीन जो अटॉर्नी पावर पे घुरे। उहा खपाए पैसा कंहिंसां गॾिजी कंहिं ऑयल फैक्ट्री में पे इन्वेस्ट करणु चाहे। ठही मुझो शक सही निकतो न। टेल मी यार, छा कयो पापा? छा कयो पापा? फुज़ूल में मेहमान जी इंसल्ट करे छॾी। वॉट? कीअं? नौकरनि तां ॻाल्हि निकिती त अली खे चवणु लॻो त ही शीदी भी तव्हांजी नस्ल जा आहिनि। उफ, ओ माय गॉड, इट वॉज सो इंसल्टिंग यार। जहिड़ी तरह तव्हां चओ था, जेकॾहिं ईअं चवंदसि त सोफिया सम्झंदी त असां पंहिंजे मुफ़ाद लाइ हुनखे ॿीहर इन बाहि में उछलायो आहे। सिधी सिधी ॻाल्हि था चऊंसि, घुमाए फिराए चवण जी ज़रूरत ई कान्हे। अड़ी छोरी, तू छो थी मरे? छो थी पंहिंजे जीअ खे झोरे? भला तू ई ॿुधाए, मुंहिंजो भाउ छा करे हा? ड्राइवर आहे हुननि जो, नौकर आहे। उन्हनि सां गॾु न वेंदो त ॿियो कंहिंसां वेंदो? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।